मिठियाणी में वाक़िया नासी मिठियाणी में कराची में क़त्ल थियल मुख्तियारकार एजाज चांडियो वारे वाक़े खिलाफ़ क्षेत्र बंद हड़ताल करे रैली कढी वई आहे। शहरनि पारां कारोबार बंद रखी रैली कढी वई। रैली मेन चौक ते पहुती जिते धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मुख्तियारकार एजाज चांडियो जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ख़बर असां मिठियाणी मां शेयर कयूं पिया। मिठियाणी में कराची में क़त्ल थियल मुख्तियारकार एजाज चांडियो वारे वाक़े खिलाफ़ शहर में शटर बंद हड़ताल कई वई आहे। शहरनि पारां कारोबार बंद रखी रैली कढी वई। रैली मेन चौक ते पहुती जिते धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मुख्तियारकार एजाज चांडियो जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। शहरनि पारां कारोबार बंद रखी रैली कढी वई आहे। रैली मेन चौक ते पहुती जिते धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मुख्तियारकार एजाज चांडियो जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ख़बर आवाज़ सां मिठियाणी मां शेयर कयूं पिया। मिठियाणी में कराची में क़त्ल थियल मुख्तियारकार एजाज चांडियो वारे वाक़े खिलाफ़ शहर में शटर बंद हड़ताल कई वई आहे।